चढ़ा तोखे चोरे विधो ॿोलीअ ॿियनि ॾेई रेह रूपे जो जोड़े रखियो जन मेहर मुंहिंजे मन जीअं तोखे लार फिराक जी। हा हिकिड़ो हकड़ ॿियो बतड़ टियों सरलो चोथों तिखो तवारे हाणे हीउ आहे हकड़ हकड़ ख़ासि करे तव्हां विझंदा आहियो पंहिंजी ढॻीअ में ढॻीअ जो परियां खां जॾहिं हीउ वॼंदो ईंदो त हमरा अची चवंदो त मुंहिंजी ढॻियुनि जो आवाज़ चढ़ो वॼे पियो ऐं जेकॾहिं हीउ आवाज़ अचे त हमरा जेको भाॻियो चवंदो त मुंहिंजूं मेयूं अचनि पियूं हिकिड़ो हकड़ ॿियो बतड़ टियों सरलो चोथों तिखो तवारे दोस्तो हीउ आहे सरलो जीअं किरक मज लार तीअं चुड़कनि था चित में हीउ आहे किरक फ़कीर साईं हीउ कहिड़ो आहे इहो साईं घंड अच्छा किथे थियो मेहार किथे थो घंड गुड़े किथे दूही दोस्त जी किथे परियूं पार जुमूं सभु ॼमार जर में झोतूं पायूं हीअ खरकी जंहिंखे शाह लतीफ़ गायो त खरकिन ख़ुशि कयास मोहबती मेहार जे माना हीउ तव्हांखे हिन शिकिल में मिलंदो हिन खां पोइ वरी हिनखे कुटे सटे हिनखे वरी पंहिंजे ॿोलीअ में आणींदो सुते सांभारनि जूं ॿुध मथे ॿोलियूं उथियो आधीअ राति जो हीअड़ो करे होलियूं इश्क जूं अलोलियूं विढ़दियूं आयूं वीर में परियां भर प्रीत जो थो चढ़ो चूंगारे हिको हकड़ ॿियो बतड़ टियों सरलो चोथों तिखो तवारे मां हेॾो माणकी अॻिचीअ में थो खरको खीकारे मूंखे थो मारे जो सांभर सिपोरन जो दौशत दम दरियाह जा जिसे दूहा था दुखन वछूं वलहारनि में मुंहिंजा भाणा भाॻे अड़नि सरतियूं सांभरनि जूं थियूं लाड़ूं मूंखे लॻनि चढ़नि चुणका लाया घंड बि गोड़ियूं कनि तूं पले मेहार खां तुंहिंजा ॾम ॾींहं कुटनि उते अब्दुल लतीफ़ से थियूं वाहुड़ मंझि वड़नि से रोकियूं कीअं रहनि जन जी लऊं मेहार अदियूं सभु अंधाम चढ़नि मुंहिंजा चोरिया लारन जा लऊं लाई सा कीअं आछियां आम लगम जंहिं लाम सो दिलासा दोस्त मोहे चढ़ा तोखे चोरे विधो ॿोलीअ ॿियनि ॾेई रेह रूपे जो जोड़े रखियो जन मूंखे मेहार मन जीअं तोखे लार फिराक जी दोस्तो लतीफ़ सरकार जे इन बैत जो पेरो खणी हिते अछड़े थर में फ़कीर हामिद ऐं फ़कीर मोहम्मद चानी जी भेणीअ ते आया आहियूं ही फ़कीर चढ़नि जे धकण जो कमु कंदा आहिनि अॼु अचो त ॾिसूं ही जेको सिंध जो ॾाहप सिंध जो हुनर जेको आहे ही हाणे ख़तमु थी वियो आहे अॼु बि हिते भाॻिया पंहिंजे ढोरनि में पंहिंजे उठनि में पंहिंजी मेहनि में पंहिंजी ॿकिरियुनि में पंहिंजी रिढनि में चड़ा मटर लारूं इहे ठाराइण जे लाइ हिननि वटि ईंदा आहिनि हिननि जी भेणीअ ते हिते आया आहियूं त इहा ॾिसूं त लतीफ़ सरकार जेको बैत चवे थो त चढ़ा तोखे चोरे विधो ॿोलीअ ॿियनि ॾेई रेहू रूपे जो जोड़े रखियो जन मूंखे मेहार मन जीअं तोखे लार फिराक जी त इहा ॻाल्हि कहिड़ी आहे इहे चढ़नि जा ही कहिड़ा धक आहिनि हिननि जा औज़ार कहिड़ा आहिनि हिननि जूं ॿोलियूं छा आहिनि हकड़ कहिड़ो आहे बतड़ कहिड़ो आहे सरलो कहिड़ो आहे माहिंड छा खे चवंदा आहिनि इहे सभई शयूं हिननि फ़क़ीरनि खां पुछंदासीं ऐं फ़क़ीर साईं वॾियूं महिरबानियूं पहिरियां त मूंखे ॿुधाए त हीअ जेका तव्हांजो उस्ताद केरु साईं उस्ताद मूं पहिरीं मिर्ग नाले हिकिड़ो कीरियो हो खिपरे जे शहर में चढ़ा धकींदो हो उन जे पासे वेही मूं हुनजो तरीक़ो ॾिठो अच्छा हा शाबाश
उतां खां मूंखे इहो शौक़ु जाॻियो। अच्छा हिते अञा बि इहो रस्म हले पई, चड़ा ठाराइनि पिया तव्हां वटि फ़क़ीर बिल्कुलु, अचनि था। बिल्कुलु। फ़क़ीर साईं जेकॾहिं पाण हितां खां शुरू करियूं, हीउ जेको चड़ो आहे हिन खे ही वॾो चड़ो आहे, हिन खे छा चओ? खरकी। हीअ खरकी आहे हा जंहिंखे शाह लतीफ़ ॻायो त खरकिन ख़ुशि कयास मोहबती मेहार जे, हीअ खरकी। अच्छा हीअ छा में मेह में ॿधबी आहे छा में? मेन ख़ासि करे मेन जी ॿिए मालका ई खजी कोन थी सघे। अच्छा। वज़न घणो आहे। हा फ़क़ीर साईं ही कहिड़ी हिन मेह में ॿधंदा आहिनि? ही साईं ख़ासि करे त इन में ॿधंदा आहिनि जेका तुड़ हणी फंडर थी वञे, न पई गभू करे। अच्छा। मस्तीअ वारी। अच्छा अच्छा उन मज ही ॿधंदा आहिनि। हिन मज ॿ टे ॻाल्हियूं, हिकिड़ो त हिन में वज़न जाम आहे, सही। इहो हुनखे हुनजी मस्तीअ खे मारींदो। ॿियो हिन जो जेको आवाज़ु आहे सो हुनखे अहिड़ो अंदरि मज़े असरु कंदो जेका हू बिल्कुलु घणे भाङे ताला कंदो त माना उन ख़्याल ॾांहुं न वेंदी, वरी गब वारे ख़्याल ॾांहुं न वेंदी। माना हिकिड़ो त हिन जो वज़न, ॿियो जेको हिन जो जेको आवाज़ बीहारियो था, हिन आवाज़ जे करे हू पंहिंजो उहो ख़्याल मटे वेंदी। ख़्याल मटे वेंदी, उहा मस्ती छॾे वेंदी, ॿी रमज़म अची वेंदी। अच्छा खरकिन ख़ुशि कयास मोहबती मेहार जे। अच्छा ही जेके आहिनि ही चड़ा ठहनि किथे था? ही साईं हाणे शिकारपुर वारे पासे किथे ठहनि था, हेॾा घोटकीअ वारे पासे बि ॿुधनि था। अच्छा तव्हां सिर्फ़ु हिते धकण जो कमु कयो? ॿियो असां वटि को कोन। धकण माना दोस्तो हिन धकण जो मतिलबु त हिननि चड़नि खे सटे कुटे मुख़्तलिफ़ आवाज़ ठाहींदा आहिनि। त ख़ासि करे जेको ढॻीअ जो जेको ढॻीअ में ॿधंदा आहियो, गाए ढोर में ॿधंदा, उन जो उन में हिन में कहिड़ो चड़ो आहे जेको? ही ढॻीअ जो अथई। ही ढॻीअ जो। हिन जे आवाज़ खे छा चओ? हकड़। अच्छा हिकिड़ो हकड़, ॿियो ॿतड़, टियों सरलो। सरलो थो सारे। सरलो चौथों तिखो तव्हारे। हा हिकिड़ो हकड़, ॿियो ॿतड़, टियों सरलो, चौथों तिखो तव्हारे। हाणे ही आहे हकड़। हकड़ ख़ासि करे तव्हां विझंदा आहियो पंहिंजी ढॻीअ में। ढॻीअ जो आवाज़। अच्छा ढॻीअ में। अच्छा मेह जो कहिड़ो आहे? मेह जो ही वॾो थियो पर बाक़ी पोइ मेह जो आवाज़ ही ही मेह जो आवाज़ आहे। हिन खे छा चओ? जांवरो। ही जांवरो। दोस्तो हिन में कारीगरी या कमाल इहो आहे त ढॻीअ जो परियां खां जॾहिं ही वॼंदो ईंदो त हमरा अची चवंदो त मुंहिंजी ढॻियुनि जो आवाज़ चड़ो वॼे पियो, ऐं जेकॾहिं हीअ आवाज़ अचे त हमरा जेको भाॻियो चवंदो त मुंहिंजूं मेयूं अचनि पियूं, त हिन खे जाहिरो चवंदा आहियूं। अच्छा ही त थियो ढॻी ऐं मेह जो जेको आहे। अच्छा हुन खां पोइ उठ में कहिड़ो विझो? उठ जो ख़ासि करे इहो ओठो वाॼो। ही ओठो वाॼो। इनखे चवंदा आहिनि उथेड़। दोस्तो हीअ बि कमाल जी आर्ट, कमाल जी साइंस आहे। उठ जो बि पंहिंजो आवाज़ आहे, उठ जे चड़े जो पंहिंजो आवाज़ आहे, पंहिंजो ढॻीअ जे चड़े जो बि पंहिंजो आवाज़ आहे, मेह जे चड़े जो बि पंहिंजो आवाज़। भला हीअ हिन खे छा चओ? ही सरलो। ही सरलो आहे। ही सरलो। ही कंहिं में ॿधो? कहिड़े? ख़ासि मेन जो आहे। ढॻीअ में बि सरलो ॿधबो? ॿधनि था पर ख़ासि मेह जो आवाज़ आहे। हिकिड़ो हकड़, ॿियो ॿतड़, टियों सरलो, चौथों तिखो तव्हारे। दोस्तो ही आहे सरलो। ही मेह ढॻीअ में बि ॿधबो आहे पर मेह में बि जो आवाज़ आहे। अच्छा हाणे ही जेका आहे, ही जेको इहो अथई ॿतड़। आवाज़ खे ॾिसो न, इहो ॿतड़ माना गॾियल आवाज़ पियो। अच्छा ही कहिड़े ढोर में? इहो ख़ासि करे ढॻीअ में ॿधंदा आहिनि पर हिन जो आवाज़ ॿतड़ आहे। ॿतड़। हा शाबाश। सही दोस्तो ही ढॻीअ में
हकड़ बतड़ सरलो जाहिरो ऐं मुख़्तलिफ़ जेके इहे मुख़्तलिफ़ ढोरनि में ही ॿधंदा आहिनि। अच्छा ही जेके नंढड़ियूं आहिनि हाँ मोहम्मद फ़कीर ही जेको आहे हिन खे छा चओ? हिन खे चढ़ी चवंदा आहिनि। हीअ चड़ी आहे, हीअ छा में ॿधो? हीअ ॿकरीअ में या रिढ में। ॿकरीअ या रिढ में हीअ चड़ी ॿधंदा हा आहिनि। हिन जो जेको आवाज़ इहो कहिड़े चड़े सां हकड़ मिले? सां मिले थो। हकड़ सां। हा हकड़ ही हकड़ सां मिले थो, ठीकु। हा। हीअ ॿकरीअ या रिढ में ॿधंदा आहिनि। अच्छा अच्छा। ऐं हीअ हाँ इहा आहे घंडे। हिन जो आवाज़ जेको आहे हिन जो आवाज़ पे धकड़ सां मिले थो, उथेड़ लॻे थो। ही उथेड़ आहे। उथेड़ लॻे थो। ही सभु आवाज़ तो पाण ठाहिया? हा न साईं। अच्छा। हिते हिन ते ही रखी असां ही पोइ हिन हथोड़ीअ सां हिन जा आवाज़ सॼा ठाहींदा आहियूं। अच्छा हा शाबाश। सही सही। हाणे ही त थी वई ही उथेड़। उते उथेड़ ते ही जेका ही छा आहे? इहा आहे किरक। जीअं किरक मजलार तीअं चुणकनि था चित में। दोस्तो लतीफ़ सरकार बि कमाल कयो। सिंध जी जेका इहो विरसो सकाफ़त इहा जेका ॾाहप आहे इन खे कीअं पिक्चराइज़ कयो इहो तव्हां ॾिसो त हिन खे चवंदा आहिनि किरक। हीअ ख़ासि करे रिढ या ॿकरीअ में ॿधंदा आहिनि। रिढ या ॿकरीअ में ॿधंदा आहिनि। हू कीअं आहे? लॾे विया लोहार कोन्ही कुड़ाको कुड़ में सांदाणियुनि तां सैयद चए लथी मुतरकन मार धैणियुनि धैण छॾियो उझाणा अंगार। जीअं किरक मजलार तीअं चुड़कनि था चित में। हीअ आहे किरक। इहा किरक आहे। अच्छा हीअ ॿकरीअ या रिढ में ॿधंदा। हा अच्छा हीअ जेका लार ही जीअं किरक मजलार ही जेका आहे ही त का हॾी आहे इहा छा? हॾी आहे। इहा हॾी आहे। ख़ासि करे हिन में लार पवंदी आहे। हीअ क़िस्म जी हीअ किरसी जेका जेका। किरसी हूंदी आहे। हा किरसी मतिलबु का जेका कंहिं पाड़ कुंभट जी हिन जी हेठि लटियल सुकी वञे थो कुंभट पोइ उहो न उहा खाजी हिन जे अंदरां कुदरती हिकिड़ो इहो कारी 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 काठी थी थी वञे। उनखे उहा पकी अहिड़ी हूंदी आहे लोह खां वधीक हूंदी आहे। हा अच्छा हा उनखे कटे न सघंदो। लोह कटे न न सघंदो। सही। इनखे इहा लार इन लॻाई वजह ठहंदी आहे इहा लार। जीअं जीअं किरक मन लार ही आहे। हा चए थो त जीअं किरक मज लार तीअं चुणकनि था चित में। इहा ॿधल हूंदी 24 कलाक वॼंदी। पई वजंदी पई वजंदी। वाह 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 वाह। अच्छा हीअ त आहे किरक। हा ही जेके ॿिया पिया आहिनि ही छा आहिनि? इहे आहिनि मटर। ही छा में विझो? मटर डान ॿकरियुनि जा आहिनि। नंढड़े फरनि फरनि में ॿकरियुनि जा ॿकरियुनि जा ॿधे अच्छा। नंढड़ा हा। उन्ही में इहे मटर ॿधा वेंदा आहिनि। अच्छा ही मटर आहे। थोरो शमको थींदो त उहो माल कोई हुनखे ॾिसंदो। हा इहे मटर आहिनि। अच्छा ही मटर आहिनि। हीअ बि मटर। हा इहो बि मटर डो हिननि जो। अच्छा हाणे हिन किरक जी हीअ किरक आहे न हिन किरक जी हिन जो वाजो ई पंहिंजो आहे। पंहिंजा इहे पंहिंजा आहिनि। हा अच्छा ही जेको हू कोन सवेर ज़िक्र आयो त माहिंड माणकीअ ॻिचीअ में ही माइंड हिन खे माहिंड ही रसो जेको आहे कंध में जेको पवे थो इनखे माइंड इनखे माहिंड जा माणकी जेका अखि खां अखि में फुले वारी जेका अछी अखि वारी जेका में है हा इहो बैत कीअं है? परियां भर प्रीत जो थो चढ़ो चूंगारे हा को हकड़ ॿियो बतड़ टियों सरलो तिखो तंवारे माहिंड हा माणकीअ ॻिचीअ में हा तो खरको खीकारे वाह मूंखे तो मारे इहो सांभर सांभर सिकोरनि सुपे। जो। अच्छा सांभर छा खे चवंदा आहिनि? सांभर माना ही गॾियल आवाज़ मुख़्तलिफ़ जेके चढ़नि जा गॾियल आवाज़ आहिनि इनखे सांभर इनखे सांभर चवंदा आहिनि। सांभर सुते सांभरनि जूं ॿुध मथे ॿोलियूं 10 20 50 माल आहे न हा, हा। 5 8 चढ़ा मुख़्तलिफ़ क़िस्म जा चढ़ा आहिनि। नंढा वॾा उहो हूंदा ॿोड़ हिकिड़ी थींदी आवाज़ उहो गॾियल आवाज़ जेको थींदो हिन न में सरलो हूंदो हकड़ हूंदो धकड़ हूंदो सभु ॿोलियूं गॾु बि हुजनि हा तॾहिं पोइ उहो ठहंदो उहो सांभर उनखे चवंदा सांभर सी माना गॾियल जेके गॾियल जेके आवाज़ आहिनि हा। उन्हनि खे चवंदा आहिनि इहे।
सांबर माना सांबर अचनि पियो सांभर। हकड़ हुजे हा। बतड़ हुजे सरलो हुजे जाहिरो हुजे उथेड़ हुजे सांभर इन जे करे चया वेंदा आहिनि। सभिनीनि सभिनी आवाज़ गॾे- माना जीअं ढोर अचनि पिया त हा। हर मुख़्तलिफ़ ढोरनि में न मुख़्तलिफ़ त आवाज़ हा हिकिड़ो हूंदो त हुनखे चड़ो चयो वेंदो हा ऐं इन जे करे चयो वेंदो हुन गॾियल हूंदा त उन्हनि खे सांभर चयो। उनखे सांभर सुते सांभरनि जूं ॿुध मथे ॿोलियूं उथियो आदिअ राति जो हींअड़ो करे होलियूं इश्क जूं अलोलियूं विढ़ंदियूं आयूं वीर सां। अच्छा हिकिड़ो त इहो त थियो सांभर खरकी बि थी वई चड़ो बि थी वियो मटर बि थी वियो लार बि थी वई पंहिंजो फ़क़ीर साईं हीउ कहिड़ो आहे चड़ो इहो साईं घंड अच्छा किथे थियो मेहार किथे थो घंड गुड़े किथे दूही दोस्त जी किथे परियूं पार जुमूं सभु ॼमार जर में झोतूं पायूं। अच्छा हीउ घंड आहे इहो घंड असुल जेको आहे ही बि मेह में ॿधंदा आहिनि। मेन जो अच्छा शाबाश। हिन जी थोरी बणावत जेका आहे थोरी मुख़्तलिफ़ आहे। मुख़्तलिफ़ आहे त सही पहिरीं ज़माननि मजे एतिरो टेक्निक वग़ैरह हुनर अच्छा ही पुराणे ज़माने जो पुराणे घंड आहे। ज़माने जो घंड इहो आहे। हाणे वरी थोरो हिन में सुधारे मुख़्तलिफ़ जेके हिन में शिकिलूं तव्हां ॾिनियूं आहिनि हीउ आहे घंड। इहो घंड किथे थियो मेहार किथे थो घंड गुड़े किथे दूही दोस्त जी किथे परियूं पार जुमूं सभु ॼमार जर में झोतूं पायूं हीउ घंड। इहो घंड असुल जेको आहे। अच्छा अच्छा सही सही ही जेके ही किरसीअ में ही जेको तव्हां ठाहियो पिया पंहिंजो हिन में लारूं ही किरसीअ जी काठी खणी आहे ये कंडे जी किरसी है या कुंभट जी? अच्छा कुंभट जी पाड़ ज़मीन में वञे थी त बिल्कुलु थुली हूंदी सही पोइ उहा कुंभट सुकण खां पोइ काठी ॿाहिरां सुकी खाॼी ज़मीन हुनखे ख़तमु करे थी वञे हीअ शइ वञी रहे थी। अच्छा ही माना ज़मीन बि हिनखे नथी खाए माना उॾो ई बि नथी खाए किरसीअ खे इहा वञी बचे थी। अच्छा जेका वज़न मजे सख़्तु घणी आहे ऐं सख़्तु आहे जेके हिनजी अच्छा माना बिल्कुलु सही अच्छा हिन में जेकॾहिं वज़न किरसीअ जो कंदासीं त वधीक थींदो। अच्छा ॿीं काठीअ खां वधीक थींदो माना लोह जे बराबरि अच्छा इहा आहे किरसी। इहा किरसी आहे सही सही। अच्छा हिन में जेकॾहिं असां ॾिसूं त ही जेको पियो औज़ार हिन खे छा चऊं? हिन खे चवंदा आहियूं ख़ासि करे त असां चवंदा आहिनि किलो पर हिन जो जीअं हीअ इकोलाई पई आहे अहिड़े तरीक़े सां हीअ आहे हिकिड़ी इकोलाई। अच्छा ही जेको किलो ही किलो चवंदा माना लोहार के कम में हिन खे किलो चवंदा आहियो हिन खे इकोलाई चवंदा आहियो ही किलो आहे। अच्छा ही किलो सिर्फ़ु हिन खे धकण जे माना चड़े जे वॾा चड़ा हिन वॾे किले ते ठहंदा। अच्छा हिन किले ते मथां खां ठपींदो त किलो ॿोली वटाईंदो। ही 2 किला पिया आहिनि हिकिड़ो ही नंढड़नि जो वॾनि जो। हा अच्छा इहो इन्हनि जे लाइ सही 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 सही। ही जेके तव्हां ठाहींदा आहियो जेके मुख़्तलिफ़ इहे छा भाॻिया पंहिंजी फरमाइश कंदा आहिनि त असांखे सरलो या बतड़ या हकड़ ठाहे ॾींदा आहियो या चड़े जे आवाज़ मज़ा ई तव्हां महसूसु कंदो? असां चड़े खे वॼाए ॾिसी महसूसु कंदासीं त ही ॿोली कहिड़ी ठहंदी। अच्छा ही मतिलबु ही कहिड़ी ॿोली हींअर करे पियो? हींअर जाहिरी करे पियो। ही जाहिरो जेकॾहिं आहे त तव्हां पहिरियों ई हिनखे वॼाए ॾिसंदो माना ही तव्हांखे हिन शिकिल में मिलंदो हिन खां पोइ वरी हिनखे कुटे सटे हिनखे वरी पंहिंजे ॿोलीअ में आणींदो। दोस्तो ही त कमाल हिन जी आर्ट त हिननि खे चड़ा जेके आहिनि इहे मुख़्तलिफ़ आवाज़नि में बेसुरा आवाज़नि में चड़ा मिलंदा आहिनि पोइ उन्हनि चड़नि खे ही कुटे सटे वरी पंहिंजी ॿोलीअ में आणींदा आहिनि। चड़ा तोखे चोरे ॿोलीअ विधो ॿियनि ॾेई रहे हो रूपे जो जोड़े रखियो जन जीअं मुंहुं में हार मन तीअं तोखे लार फिराक जी। माना हिननि जो कमु इहो आहे त ही जेके पंहिंजे चड़नि खे मुख़्तलिफ़ आवाज़नि में आणणु आहे। चड़ा ठाहिण वारनि जो ॿियो ठाहींदा ॿिया ठाहींदा आहिनि उन जा आवाज़ कोन हू ठाहे सघनि था।
अच्छा हू मतलब ईअं बेसरनि आवाज़नि में कढे ठाहे चादर ॾिनो। ठाहे इहो ठाहे ॾिन था तंहिंखां पोइ आवाज़ असां ठाहियूं था अच्छा पोइ इनखे अव्हां खे वरी चवंदा आहिनि चड़ा धकण वारा या छा? धाकुआर अच्छा धाकुआर चड़ा धाकवार हा शाबाश माना ईअं अव्हां खे माना आम जेका ॿोली आहे उन में छा धाकवार चवंदा आहिनि? धाकुआर जो हामिद बाबा कहिड़ो जे धाकवार मोहम्मद फ़कीर मोहम्मद कहिड़ो फ़कीर जे जे धाकवार हा माना शाबाश। चड़ा धाकवार बि न चड़ा धाकुआर माना धाकुआर ख़ासि करे माना आऊं ईअं चई सघां थो त दोस्तो अॼु हिन धाकवारनि जी हिन बिल्कुलु। भेणीअ ते आयो आहे। बिल्कुलु इन में को बि शक हा कोन्हे अच्छा हा शाबाश धाकवार छो चढ़ो त पंहिंजी जाइ ते पियो हा पर हू धाकवार जेको धके ठाहे थो उहो हा। धाकवार आहे अच्छा ॿोलियूं उहो थो रखे सही 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 दोस्तो इहा आहे सिंध जी ॾाहप सिंध जी लोक विरसो सिंध जी सकाफ़त चड़ा धकण जो कमु कंदा आहिनि इहो हाणे हिन 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 ख़िते में सिंध में इहो त आम रिवाजी हर ॻोठ में धाकवार हूंदा हुया जेके चड़ा धकंदा हुया ऐं माण्हू बि भाॻियुनि जा माल हूंदा हुया हाणे त ज़रख़ेज़ियूं बि थी वियूं आहिनि मुख़्तलिफ़ ॿिया माण्हू पंहिंजा जेके कारोबार आहिनि उहे ॿिया करे छॾिया अथनि पर ख़ासि करे जेके भाॻिया आहिनि उहे पंहिंजे चड़नि पंहिंजे मालनि खे पंहिंजे ढगियुनि खे ऊठनि खे पंहिंजे रिढुनि खे ॿकिरियुनि खे मेहनि खे जेके चड़ा मुख़्तलिफ़ साज़नि में मुख़्तलिफ़ आवाज़नि में चड़नि जो जेको कमु कंदा हुआ उहे ई धाकवार पंहिंजे उन्हनि ॿोलियुनि में आणे उहो कंदा उहो शाह लतीफ़ ॻायो हुयो त इहो बि असां ते फ़र्ज़ु थियो थिए त इहा शइ बि तव्हांखे ॾेखारियूं त इहा चड़ा कीअं धकंदा आहिनि इहे धाकवार छा आहिनि सुरलो छा आहे ॿतड़ छा आहे हकड़ छा आहे जाहिरो छा आहे उथेड़ छा आहे खरकी छा आहे माहिंड छा आहे पंहिंजो चड़ो छा आहे सांभार छा खे था चवनि इहे सभई शयूं तव्हांखे ॾेखारियूंसीं हामिद फ़कीर तुंहिंजी वॾी महिरबानी जो ही शयूं असांखे त उहो शयूं करे अमल में करे ॾेखारियूं मोहम्मद फ़कीर तुंहिंजी वॾी महिरबानी जो ही शयूं असांखे ॾेखारियूं दोस्तो उमेद त तव्हांखे असांजो पोरियो वणियो हूंदो ख़ुशि हुजो आबाद हुजो।